हैदराबाद में सिंध जे क़ौम परस्तनि खे गॾु करण लाइ हिक नए इतिहाद जोड़ण बाबति वेहक थी आहे। सिंध जे क़ौम परस्तनि खे गॾु करे हिक नओं इतिहाद जोड़ण जूं कोशिशूं कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में कासमाबाद में गैर रस्मी वेहक पिणु थी आहे, जंहिंमें एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ पलेजो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बुनियाद रखंदे डॉक्टर मुनवर हालेपोट्रो, एडवोकेट यूसुफ लगारी, सैयद गुलाम शाह, प्रोफेसर मुश्ताक मीरानी ऐं ॿियनि शिरकत कई। नए इतिहाद में शामिल थियण लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी राज़पो ज़ाहिर कंदे चयो आहे त सिंध जो केस केर बि विढ़ंदो उन जी निगरानी में हू कम करण लाइ तयार आहे। उहो बि मालूम थियो आहे त उन इतिहाद जो इब्तिदाई नालो सिंध यूनिटी फोरम तजवीज़ कयो वियो आहे। उन इतिहाद क़ाइमु करण लाइ कोशिशूं कंदड़ लंडन मां आयल डॉक्टर